औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो। अॼु 5 जुलाई 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू आहे नज़ीर अहमद आरिजो साहब। पाण ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा जे पाड़े ठारे वहाण तालके बाकराने ज़िले लाड़काणे में हिकु मुला ख़ानदान जे हिकु हारी फ़र्द नाले नूर मोहम्मद आरिजे जे घर में 2/3/1977 ईस्वीअ में जनमु वरितो। नाज़िर क़ुरान जी तालीम पंहिंजे ठारे वहण वारे मदरसे दारुल उलूम हुसैनी रज़विया मां हासिल कई। एकेडमिक जी तालीम प्राइमरी जी तालीम ॻोठ जे गवर्नमेंट नेशनलाइज़ गर्ल्स प्राइमरी को एजुकेशन स्कूल मां हासिल कई। मैट्रिक जी तालीम ॻोठ जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मां हासिल कई। इंटर जी तालीम गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणे मां हासिल कई। BA आर्ट्स जी तालीम शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मां एज़ अ प्राइवेट उम्मीदवार जे तौर ते हासिल कई। MA मास्टर जी तालीम सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां अंग्रेज़ी अदब में डिग्री हासिल कई। संदन तालीमी ख़िदमात 2004 में कराचीअ जे अब्दुल लतीफ़ बॉयज़ सेकेंडरी स्कूल सिंध मुस्लिम सोसाइटी शहर फैसल में इंग्लिश टीचर जे तौर ते 6 सालनि ताईं पंहिंजूं ख़िदमतूं ॾींदा रहिया। 2010 में कराचीअ जे सिविल एविएशन मॉडल स्कूल ऐं कॉलेज में अंग्रेज़ी उस्ताद तौर 10 सालनि ताईं पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा रहिया। 2012 ईस्वीअ में पंहिंजे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा में वापसि अची करे सैयद फिदा हुसैन शाह जे इसरार ते CS कॉलेज लाड़काणे जे इंतिज़ामी मामलनि खे ॾिसण लॻा। सहाफ़त जी दुनिया में पेर पाता। 2017 ईस्वीअ में अंग्रेज़ी अख़बार द एक्सप्रेस ट्रिब्यून में मज़मून लिखी अंग्रेज़ी सहाफ़त में पेर पाता। पाण लेटर्स टू द एडिटर में मुख़्तलिफ़ अंग्रेज़ी अख़बारुनि में लिखंदा रहिया आहिनि, जहिड़ी तरह डॉन, द एक्सप्रेस ट्रिब्यून, द न्यूज़। पाण मज़मून लिखंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ अंग्रेज़ी अख़बारुनि में, जहिड़ी तरह द एक्सप्रेस ट्रिब्यून, द डेली टाइम्स, सिंध करियर, द फ्राइडे टाइम्स। पाण अॼुकल्ह लिखंदा रहनि था सिर्फ़ द फ्राइडे टाइम्स में। पाण लिखंदा रहिया आहिनि पाकिस्तान जी सियासी, समाजी, इक़्तिसादी मसइलनि ऐं तालीम ते। उन सां गॾोगॾु आलमी सियासत, मुआशियात, आलमी जंगनि ते द फ्राइडे टाइम्स में लगातार लिखंदा रहनि था। जज़ाकल्लाह।